यूसी अली महर जे मरकज़ी ॻोठ अली महर जी PPHI अस्पताल भूत बंगले जियां वीरानी जो मंज़र पेश कर रही है। अस्पताल में एम्बुलेंस ऐं डिलीवरी की सहूलत फ़क़त कागज़ी कार्रवाई में ॾिसण वटां मिली रही है। असांजे ॻोठ अली महर में तक़रीबन मतलब के आबादी जेका थींदी 30 खां 40,000 माण्हुनि जी आबादी आहे हिते। उन खां बाद 1000 खां 2000 घर जे मुश्तमिल ॻोठ आहे असांजो अली महर। उन जे आसपास में बि 10-15 ॻोठ आहिनि। त उन्हनि जी टोटल आबादी जेका बि आहे यूसी लेवल ते असां वटि हिकिड़ो ई बेसिक हेल्थ यूनिट आहे, ठीकु आहे, BHU जेको असां वटि आहे। अस्पताल जो डिलीवरी बंगलो मुकम्मल तौर ख़त्म थी चुको है। ॻाल्हि कजे अमले जी त फ़क़त 2 डॉक्टर कॾहिं कॾहिं हाज़िरी लॻाए वापसि रवाना थी वेंदा आहिनि। बिल्डिंग असांखे ॾिनी वञे अस्पताल जी, उन खां पोइ असांखे हिकिड़ो वहम घर CM चवंदा आहिनि कम्यूनिटी जे हिसाब सां, उहो बि असांखे हिकिड़ो ॾिनो वञे, छो जे हेतिरी सारी आबादी आहे त हिते उहे फैसिलिटी मौजूदु न आहे। एॾी वॾी अस्पताल जी चौदीवारी त मुकम्मल तौर नज़र ई नथी अचे। जेको आहे एम्बुलेंस जी वधीक नीड आहे, ज़रूरत आहे, छो जे डिलीवरी वग़ैरह जा केस थियनि था। उन खां बाद हार्टिया तव्हांखे जीअं ॿुधायोसीं त उहे केसिस वग़ैरह थियनि था। इन्हनि में असांखे खपे हार्टिया जेको केस हूंदो आहे उन में तक़रीबन 2 खां 3 घंटा जो टाइम हूंदो आहे। इन में जे पेशेंट खे असां उनखे तिबई इमदाद न फिराम कयोसीं त उहो मौत जी तरफ़ वञी सघे थो, एक्सपायर थी सघे थो पियो। त इन हिसाब सां इहा आहे ऐं इहा असां वटि शइ न आहे, एम्बुलेंस बिल्कुलु न आहे। इलाइक़े वासियुनि वस वारनि खां मुतालबो कंदे माण्हुनि खे छॾे रुगो अस्पताल ते रहम करण जी अपील कई। मोहम्मद इसाक, क़ौमी हक़ीक़त, माथेलो, मूमल जी माड़ी।